काफ़ी परे परे खां दोस्त आया ऐं जेके वेठा आहियो पिंडाल में उन सभिनी जा लख एहसान। मां इम्तियाज़ अहमद ऐं मां पंहिंजे भाउ बशीर अहमद जे तरफ़ां तव्हां सभिनी जो शुक्र अदा थो कयां जो तव्हां एतिरो तकलीफ़ूं करे परे परे खां असांजे हिन ख़ुशी जे मौक़े ते शामिलु थिया हो ऐं मानी बि इंशाअल्लाह तयारु आहे अनकरीब मानी लॻी वेंदी ऐं तव्हांजा लख एहसान नाला मां कंहिंजा बि खणी कोन थो खणी सघां सभु सभिनि महिमाननि खे हिन पिंडाल में अचण ते ॻोठ ॻोठ जे जवाब जे तरफ़ां बशीर अहमद ऐं मोहम्मद असलम जुमेद जे तरफ़ां मां भलीकार थो चवां तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं उन खां पोइ हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राति जेका महफ़िल थींदी तमामु रस भरी महफ़िल थींदी उन महफ़िल में राति रिहाल थींदी ऐं उन में के डॉक्टर वाली
थोड़ो धमाको ॾेखारे।